कंहिं दलवाणी खे ॿुधो आहे शायदि उतां जो आहे, उहो ॻाल्हाए पियो त हीअ कुदरती लंघ आहे हितां हुतां। यार छाजो कुदरती लंघ आहे? कुदरती लंघ तव्हांजो जैमसाबाद हो, तव्हां शहर ॾेई छॾियो। कुदरती लंघ तव्हांजो जुडो हो, तव्हां शहर ठाहे छॾियो। अॼु बि नवकोट मुंहिंजो शहर आहे, मुंहिंजे ज़िले जो शहर आहे, हू मुंहिंजी सिंध जा शहर आहिनि। पर नवकोट जी हिकिड़ी बाज़ार आहे जेका पूरी दुनिया में मशहूरु आहे, माना हिते पाकिस्तान सॼे खे ख़बर आहे त उन बाज़ार जो नालो ढोरो बाज़ार आहे। भाई बाज़ारूं ढोरनि में तव्हां हरी वञी बोडियूं हसी पिया, ही किथां जी शराफ़त आहे? मीर तारिक जी ॻाल्हि मूं ॿुधी आहे, जेको चए पियो त हुते 1000 एकड़ ज़मीन आहे। मीर साहिबु का 1000 एकड़ ज़मीन न आहे। जहिड़ी रीति ते माण्हू वेठल आहिनि, हर हिकु माण्हू खे पंहिंजो पट आहे। उन्हनि पटनि जी जे अंदरि उन्हनि जा सवें घरनि ते मुश्तमिल हिकिड़ा क़दीमी तारीख़ी ॻोठ आहिनि। उन्हनि ॻोठनि में माण्हुनि जा कचा झोपड़ा आहिनि। भला ही मीरनि जी जेका ज़िद मीर साहिबान वक़्त जा हुक्मरान बि रहिया आहिनि, उन्हनि जा शौक़ु बि तमामु वॾा वॾा रहिया आहिनि। ही कहिड़ी ज़िद तव्हां करे वेठा आहियो? तव्हां हज़ारे लखे माण्हुनि खे ॿोड़े उनखां पोइ पाण बि ॿुॾल रहो। असां हिन क़िस्म जे कट जी, हिन क़िस्म जे धरणे जी, हिन क़िस्म जे कंहिं बि जेका अॼु ॾींहुं ताईं अञा मेन ॻाल्हि इहा आहे त मूंखे इंसानिया किथे बि नज़र न आई आहे। ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि ऐं बस वारनि खे SSP बदीन, SSP तरपारकर ऐं जेके बि लाॻापियल आहिनि तुरियूं, उन्हनि खे हथ ॿधी गुज़ारिश कंदसि उहे हथियारनि सां लेस जेके माण्हू अचनि पिया, तव्हांखे उन्हनि जो अघु वठणु घुरिजे। तव्हांखे उन्हनि दहशतगर्द करण जे इरादे सां ईंदड़ माण्हुनि खे फौरी तौर ते रोकियो वञे, बसूरत दीगर हितां जे माण्हुनि जो वॾो नुक़सानु थींदो। असां मरण लाइ तयारु आहियूं, पर पंहिंजे बचनि जे खे ॿोड़े हितां कट लॻाइण जेको गैर क़ानूनी कट आहे